बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, सुबुह मां स्टेटस लगाई हुई त अॼु कोशिशि कंदासीं तव्हांखे सारियनि जो ॿेजारो तयारु या सारियुनि जी नर्सरी जेका आहे उहो पाण तयारु करण जो तव्हांखे तरीक़ेकार ॿुधाईंदासीं। असां कोशिशि कंदा आहियूं त फील्ड ते वञी करे तव्हांखे जेको आहे इहे शयूं ॿुधायूं। हाणे सभिनी खां पहिरियां गुज़ारिश तव्हांखे कंदा आहियूं, कहिड़ो बि असांजो फ़सुलु हुजे, उहो असांजो गाह जो फ़सुलु हुजे, असांजो जेको आहे सीरियल क्रॉप्स मतिलबु चांवर हुजनि, या असांजो कणिक हुजे, या असांजी मकई हुजे, या जेके असां ॿाजर खाऊं था, या असांजा फाइबर क्रॉप्स हुजनि, वण हुजनि, जेको असांजो फ़सुलु हूंदो उन जे लाइ सभिनी खां पहिरियां अहमियत वारी शइ आहे क्वालिटी सीड। क्वालिटी सीड जे हवाले सां असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। हीअ शानदार ॿिज आहे, असां अॼु हिते लॻायूं पिया त तव्हांखे ॾेखारींदासीं। सर तव्हां हिनखे बिल्कुलु फोकस कयो। ही मतिलबु बिल्कुलु प्योर असांजो ॿिज हुजे, उन खां अलावा असांजो दाणो दाणो जर्मिनेशन थिए, हिन में जर्मिनेशन सुठी हुजे, साफ़ु सुथिरो ॿिज जेको हूंदो तव्हांजो उहो इंशाअल्लाह ताला असांजो 50% पैदावार जो ज़ामिन हूंदो आहे। हाणे असां तव्हांखे तरीक़ेकार ॿुधायूं था त असां जेको आहे सभिनी खां पहिरियां छा कंदासीं, बनी सुठी स्वीट सॉइल ते असां जेको आहे पंहिंजी नर्सरी जे लाइ बेड चाहींदासीं। आबादकारनि जो सुवालु हूंदो आहे त बेड जी साइज़ छा हुअणु घुरिजे। ॾिसो आबादकार दोस्तों, जेकॾहिं तव्हां हिकिड़े एकड़ ते ॿिज जी क्वांटिटी पुछा कंदव, ॿिज केतिरा किलो हुजे, त उहो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। क्वालिटी सीड 10 किलो ओपी वेराइटीज़ में जेके पंहिंजो आहिनि, आम देसी इरी में अचनि, इरी 6, इरी 9 या इरी 8, या इहे जेके असांजी वेराइटियूं, मिसाल शानदार, सरशार, शुआ 92, केस 282 ऐं केस 133, या जेके निया मेहरानी इहे वेराइटीज़ आहिनि, इहे असांजो 10 किलो फी एकड़ जे लाइ नर्सरी मेथड माना ॿेजारो तयारु करण वारे मेथड जे लाइ काफ़ी आहिनि। पर जेकॾहिं तव्हांजो हाइब्रिड आहे त तव्हां हाइब्रिड पंहिंजे डीलर या जंहिंखां वठो था उन हिसाब सां पुछा करे लाज़मी लॻाइजो, ठीकु आहे। छो जो हाइब्रिड थोरो कास्टली हूंदो आहे, हीअ एतिरो कास्टली कोन्हे को। ॿिज जेकॾहिं असांजो फोटाड़ो, असांजी नर्सरी सुठी तयारु नथी थिए या खुटी थी पए त इहो असांजे लाइ हिकिड़ो वॾो मसइलो आहे। बेड तव्हां केतिरा ठाहींदो, हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो। ॾिसो, हीअ असां बेड तयारु कया आहिनि, हीअ असांजा बेड आहिनि। माना असां जेके ॿारियूं ठाहियूं आहिनि उन्हनि ॿारियूं असां ते डिपेंड थो करे त आया असां मैनेजमेंट कीअं था करे सघूं न। मिसाल असां मैनेज कीअं था करे सघूं त असां 10 बाय 15 वारी ॿारी सही मैनेज करे था सघूं, या 10 बाय 7 वारी ॿारी, या 10 बाय 4 वारी ॿारी, या मिसाल 5 बाय 10 वारी ॿारी असां मैनेज कीअं था करे सघूं, असां उनखे सही नमूने सां पाणी कीअं था ॾेई सघूं, असां उनखे जेको आहे सही नमूने सां उनजी देखभाल कीअं था करे सघूं, उहो तव्हां ते डिपेंड थो करे। पर ॿिज असांजो 10 किलो आहे, तव्हांखे माना जेकॾहिं मिसाल तव्हांखे मां ॿुधायां त 10 बाय 15 जी ॿारी हुजे, या 10 बाय 18 जी ॿारी हुजे, उन में असांजो 10 किलो ॿिज आराम सां अची वेंदो। हाणे तव्हां 12 बाय 15 बि ठाहे था सघो, 12 बाय जेको आहे 18 बि ठाहे था सघो, इहो तव्हां ते डिपेंड थो करे, तव्हांजे प्लाट ते डिपेंड थो करे। ॿी ॻाल्हि इहा आहे त कोशिशि कंदासीं जेके पंहिंजूं ॿारियूं आहिनि नर्सरी जे लाइ पाण ॿारियूं ठाहींदा आहियूं, उन्हनि खे ॿी बनी आम बनी खां थोरो मथे रखंदासीं। उन जो इहो आहे त जेके इन केस असांजो पाणी भॼी थो पए, असांजी बारिश वग़ैरह अची थो वञे, त असांजो जेको आहे ॿेजारे खे को नुक़सानु न थिए, उन में घणो पाणी वग़ैरह बीही वेंदो, फ़सुलु असांजो ॿूटो नंढो हूंदो आहे। प्लांट करण खां पोइ माना ॿेजारो ट्रांसफ़र करण खां पोइ जेकॾहिं मिसाल असां पाणी उनखे केतिरो बि ॾियूं था त को मसइलो कोन्हे को। पर जेकॾहिं पहिरियां असां पाणी जो स्ट्रेस उनखे ॾींदासीं त उहो ॿूटो असांजो कमज़ोरु थींदो। इन जे लाइ करे जेको आहे कोशिशि कंदा कयो त हीअ ॿारियूं जेके असां ठाहियूं उहो थोरो मथां जी जॻह ते ठाहियूं। हाणे इहो तव्हां ते डिपेंड थो करे त 4 इंच 5 इंच 8 इंच में माना तव्हां इहे मथे कजो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे आबादगार पुछा कंदा आहिनि त हेठां असां छा ॾियूं। ॾिसो, हेठां जेकॾहिं तव्हां मिसाल वारी था ॾियो, ऐं तव्हां सिल्ट जेका आहे हिन में ईंदी आहे समुंड दरिया वारी विच वारी उहा था ॾियो, इहे शयूं ॾियण खां बहितर आहे तव्हां कोशिशि कंदा कयो त वथाण जो भाण, सुकल ॻरियल सड़ियल वथाण जो भाण, उन खां पोइ जेको आहे हीअ पलाल आहे, हिन में पलाल जेका आहे सारियुनि जी बि आहे, पलाल कमनि जी बि पलाल आहे, केले जा जेके पन आहिनि उन्हनि में पोटाश हूंदो आहे, उहो बि तव्हां ॾेई था सघो, ठीकु आहे। उहे कोशिशि कंदा कयो। हिननि ॾियण जो मक़सदु इहो असांजो इहो हूंदो आहे त असां कोशिशि कंदा आहियूं त जीअं असां नर्सरी असांजी पटियूं नर्सरी असांजी जेकॾहिं असां मतिलबु शिफ्ट कयूं ॿनी जे लाइ, त उहो असांजो ॿेजारो टुटे न, उहो असांजो ॿेजारो मतिलबु ज़ाया न थिए, उनजी पाड़ टुटे न, ठीकु आहे। कोशिशि कंदासीं पहिरियां ॿनी खे नरम कंदासीं। मिसाल मां तव्हांखे थोरो कोडर सां ॾेखारियां थो। जेकॾहिं पाण हिन तरीक़े सां हीअ ॾिसो त नरम असांजी जेकॾहिं ॿनी हूंदी त हुनजी पाड़ वेंदी। मां हिननि आबादकारनि खे इहा ॻाल्हि सम्झाई आहे त ॾिसो, हीअ थोरो हिन जो सख़्तु त आहे, हिन खे तव्हां जेको आहे
राख चवंदा आहिनि, छार चओ या जेको बि आहे सड़ियल जेका शइ असांजी आहे उहा ॾियो था। उन खां पोइ जेको आहे हिनखे गुॾु कंदो, थोरो जेको मिसाल दड़ कंदो या थोरो हेठि खोटींदो कोॾर सां, त उहो तव्हांजी नरम बनी थी वेंदी, असांजो ॿेजारो सुठो लॻंदो। हाणे हिनखे जेकॾहिं असां मिसाल हिनखे ही भाण असां ॾियूं था, हिनखे असां साड़ींदासीं, ठीकु आहे, त असां जेको आहे जेकॾहिं सुबुह जे टाइम ते साड़ियूं था त ॿेजारो असां शाम जे टाइम ते लॻाईंदासीं। जेकॾहिं शाम जे टाइम ते साड़ियूं था त असां कोशिशि कंदासीं ॿेजारो असांजो सुबुह जे टाइम ते लॻाईंदासीं, माना राति छॾे करे लॻाईंदासीं। उन सां छा थींदो त असांजी ॿनी में जेकॾहिं मिसाल का भाण वग़ैरह सही नमूने सां जेको आहे ठरी बि वञे ऐं असांजी ॿनी में जेकॾहिं का गरमाइश वग़ैरह थिए त उहो थोरो उनखे मेंटेन थी वञे। आबादगार पुछनि था त इनिशियल में असां छा ॾियूं, फर्टिलाइज़र कहिड़ा ॾियूं? इनिशियल में को फर्टिलाइज़र ॾियण जी ज़रूरत कोन्हे का, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां ॾियो था त तव्हां कोशिशि कयो, कैल्कुलेशन करे सघो था त तव्हां जेको आहे पोटाश या फास्फोरस ॾींदो त उन सां असांजे ॿूटे जी पाड़ वग़ैरह सुठी थींदी। नर्सरी कॾहिं पाण ट्रांसप्लांट कयूं, कोशिशि कंदासीं नर्सरी जेको आहे 21 खां 28 ॾींहंनि जी या ईअं सम्झो महीने जी, माना 3 हफ़्तनि खां 4 हफ़्तनि वारी नर्सरी जेका असांजी उहा आहे आइडियल नर्सरी हूंदी आहे, सुठी कची नर्सरी हूंदी आहे। जॾहिं उनखे शिफ्ट कंदा आहियूं त उहो असांजी नर्सरी माना जेको आहे सुठी लॻंदी आहे। हाणे इन खां अलावा जेकॾहिं तव्हांजा के सुवाल हुजनि, तव्हांजी जेके ॻाल्हियूं हुजनि, तव्हां असांखे कमेंट्स में ॿुधायो। काफ़ी शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांखां वीडियो में रहिजी वेंदियूं आहिनि न, तव्हां कोशिशि कयो असांखे ॿुधाईंदो, असां तव्हांखे जवाबु ॾींदासीं, ठीकु आहे। हिन शयुनि जो जेको आहे हीअ शयुनि करण जो मक़सदु असांजो इहो हूंदो आहे त असां जेको आहे, अच्छा ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे त माना ॿनी जी लेवल, हिननि ॿारनि जी लेवल, इहा तमामु अहम ॻाल्हि आहे। ॿारनि जी लेवल अहिड़े तरीक़े सां असां कंदासीं त असांजी जेको आहे माना पाणी बीहे न, एट द टाइम ऑफ सोइंग, मतिलबु पोखी जे टाइम ते असांजो पाणी बीहे न। जेकॾहिं असांजो पाणी बीहंदो त असांजो ॿूटो कमज़ोर थींदो। माना अहिड़े तरीक़े सां पाणी ॾींदासीं, पाणी बनी जज़ब करे वञे, थोरो हल्को ॿियो पाणी ॾेई ॿिज हिनखे अहिड़े तरीक़े सां छटींदासीं जो ॿिज असांजो जेको मिसाल हिते रुॻो ॿिज न पियो हुजे, असांजो ॿिज सॼे ज़मीन ते अचे। जेको तव्हां ॾियो था 10 किलो 5 किलो 1 किलो अधु किलो जेको ॿारी खे ॾियो था त उहो सॼी ॿारी ते हुजे। पहिरियां पाणी ॾेई वेंदासीं, पोइ ॿिज छटींदासीं, पोइ जेको आहे पाणी उनखे 3 चौथे ॾींहुं या ॿिए 3 ॾींहं जेको आहे तव्हां कोशिशि करे मैनेज कजो त उनखे असां पाणी ॾींदासीं। जेकॾहिं असां उनखे पाणी न ॾींदासीं, थोरो बि स्ट्रेस ईंदो, असांजो ॿूटो कमज़ोर थींदो। इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो। ॿारनि जी लेवल सुठे नमूने सां कंदासीं, ॿारनि खे सही नमूने सां असां मैनेज कंदासीं। उन खां पोइ जेको आहे असां पंहिंजो ॿेजारो अहिड़े तरीक़े सां छटींदासीं त ॿेजारो हिकिड़ी जॻह ते गॾु न थी वञे। जेकॾहिं तव्हां मिसाल ॿेजारो छटे करे पाणी ॾींदो त उन सां छा थींदो, ॿिजो मतिलबु सन्हो हूंदो आहे न, उहो माना हिकिड़ी जॻह ते गॾु थी वेंदो। इन्हनि शयुनि जो ख़्यालु कजो। अञा बि जेकॾहिं का शइ रहिजी वई आहे त इनशा अल्लाह तव्हां कमेंट्स में ॿुधाईंदासीं। असांजी वीडियो सां गॾु असांजी तहरीर जेका लिखूं था उहा बि लाज़मी पढ़ंदा कयो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि थिए लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।